अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं नूर अली सोलंकी ऐं ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं नोशहरो फीरोज जे ब्यूरो चीफ मंसूर मलिक जी। पाकिस्तान पीरा मेडिकल स्टाफ एसोसिएशन 2074 यूनिट सिविल अस्पताल नोशहरो फीरोज जे सीनियर अॻवाण गुलजार अली मौलण जी माउ जो लाॾाणे ते ॻोठ दरिया खान जलबाणी में सूबाई मेडिकल कोआर्डिनेटर एजाज़ ममनाई, ज़िले सदर अशरफ कुरैशी, ज़िले चेयरमैन सुल्तान अहमद जुणे जो जनरल सेक्रेटरी मोहम्मद यूनिस वसण, मोहम्मद जुमन शेख, मुजीब विस्तड़ो, खैर मोहम्मद सहतो, फिदा राजड़, खलील अहमद वसण ऐं ॿियनि संदसि तॾे ते पहुची मरहुमा जी मग़फ़िरत लाइ दुआ घुरी। उन मौक़े ते अॻवाणनि चयो त मौत बरहक़ आहे, जंहिंखां कॾहिं बि इनकार नथो करे सघिजे, पर मौत जी जोरे विझंदो आहे। शाल अल्लाह साईं मरहुमा जी मग़फ़िरत फरमाए ऐं पोयनि खे सब्र इनायत तौफ़ीक़ अता फरमाए। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।